अमरीकी सदर ट्रंप पारां हिक अमरीकी फौजी जे क़त्ल जे बदिले वॾी क़ीमत भराइण जो ऐलान कयो वियो आहे। नाज़रीन, अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कयो पिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान अमरीकी फौजी क़त्ल कंदो त उनखे केतिराई भेरा वॾी क़ीमत भरणी पवंदी। अमरीकी सदर चयो आहे त इन बाबति जंग वारे वज़ीर ऐं फ़ौज खे चिटियूं हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। इन अहम ख़बर बाबति नाज़रीन तव्हांखे आगाह कयूं पिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां हिक अमरीकी फ़ौजी जे क़त्ल जे बदिले वॾी क़ीमत भराइण जो ऐलान कयो पियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरान अमरीकी फ़ौजी क़त्ल कंदो त उनखे केतिराई भेरा वॾी क़ीमत भरणी पवंदी। अमरीकी सदर चयो आहे त इन बाबति जंग वारे वज़ीर ऐं फ़ौज खे चिटियूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। नाज़रीन, अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां हिक अमरीकी फ़ौजी जे क़त्ल जे बदिले वॾी क़ीमत भराइण जो ऐलान कयो वियो आहे। अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त ईरान अमरीकी फ़ौजी क़त्ल कंदो त उनखे केतिराई भेरा वॾी क़ीमत भरणी पवंदी। अमरीकी सदर चयो आहे त इन बाबति जंग वारे वज़ीर ऐं फ़ौज खे चिटियूं हिदायतूं जारी कयूं आहिनि।